پیغام رمضان. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك. صدق الله العلي العظيم. ما شاء الله تبارك وتعالى. نحمده ونصلي ونسلم على خاتم الانبیاء والمرسلین. اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. سندھ ٹی وی جا ناظرین، اوان ॾिसी रहिया आहियो सहरी नशरियात 15 रोज़ो हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो योम विलादत आहे. तमाम सामाईन और नाज़रीन के दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला. आऊं ऐं जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. ऐं माशाअल्लाह तबारक व ताला जन्नती जवान जेके बि आहिनि उन्हनि सभिनी जन्नती जवाननि खे पंहिंजे सरदार यानी जन्नत जे जवाननि जे सरदार इमाम हसन मुजतबा जो योम विलादत खोड़ सारियूं उन जूं अव्हां खे मुबारकूं हुजनि. अॼु बाबरकत ॾिहाड़ो आहे. इन ॾिहाड़े ते नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंखे पंहिंजो फ़र्ज़ंद कोठियो, नबी करीम अलैहिस्सलाम घणी मुहबत कई, पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ेर तरबियत रहिया, नबी करीम अलैहिस्सलाम जन खोड़ सारियूं मुहबतूं अता फ़रमायूं, पाण तरबियत फ़रमायूं. सो इहो एॾो करम, एॾा अहसान ऐं हीअ उहा हस्ती आहे इमाम हसन मुजतबा जंहिंजी तरबियत नबी करीम अलैहिस्सलाम जे घराणे में बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा बि कई आहे. बीबी आयशा सिद्दीक़ा मोमिननि जी अम्मा आहे ऐं इमाम हसन मुजतबा जी जेका तालीम आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी अता सां बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि थी आहे. उन बाबरकत हस्ती जंहिं इस्लाम में वॾो किरदारु अदा कयो, इस्लाम में वॾो फितनो टारियो ऐं अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे वॾियूं बरकतूं, रहमतूं ऐं अताऊं अता फ़रमायूं. अॼु इंशा अल्लाह तबारक व ताला इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उनवान ते गुफ़्तगू थींदी. अॼोके बहितरीन प्रोग्राम 15 रमज़ान मुबारक जे इन सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान में असां जिन जिन महिमाननि खे अॼु मदऊ कयो आहे, तशरीफ़ वठी आया आहिनि. सभ खां पहिरीं जे असांखे तिलावत क़ुरान पाक ॿुधाई, मुल्क पाकिस्तान जो नामवर कारी साहब तिलावत कंदा आहिनि बहितरीन अंदाज़ में. अॼु तव्हां तिलावत उनजी ॿुधी हूंदी. कारी फैसल महमूद वड़ाइट साहब, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम जनाब आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए. अॼोके इन उनवान ते गुफ्तगू करण जे लाइ सुहारी सिंध जा बहितरीन आलिम दीन जेके तमामु सुहिणे अंदाज़ में गुफ्तगू कंदा आहिनि, अल्लाह पाक खेनि अञा वधीक नवाज़िशात अता फ़रमाए. अल्लामा मुजीबुर रहमान ॾाहिरी साहब जेके असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. अस्सलाम वालेकुम सर. अव्हां जी महिरबानी, वक़्तु कढी करे तशरीफ़ वठी आया. अल्लामा मुजीबुर रहमान जेके बाइकास्ट ॾाहिरी आहिनि ऐं अल्लामा मुजीबुर रहमान शामी आहिनि, शाम खां बि पढ़ी आया आहिनि. ऐं अॼोके असांजे प्रोग्राम में बहितरीन सुरनि सां असांजे प्रोग्राम खे वधीक मज़ेदार बनाइण जे लाइ जेके नातख़्वान तशरीफ़ वठी आया आहिनि, मोहम्मद इमरान अनवार क़ादरी. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए, जज़ाकल्लाह. उन सां गॾोगॾु असांजा ॿिया सना ख़ान जेके बहितरीन अंदाज़ में नात पढ़ंदा. नाज़रीन, अवां इन प्रोग्राम जे आख़िर ताईं असां सां गॾु रहिजो ऐं ॿुधिजो त मोहम्मद मुनआम केॾो ज़बरदस्त नातख़्वान आहे,
इंशाअल्लाह तबारक व तआला खे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थींदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मोहम्मद मुनाम जनाब, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। बहुत शुक्रिया आपका। माशाअल्लाह। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त शुरूआत जेका आहे उहा तिलावत क़ुरान सां थींदी आहे, उहा थी चुकी आहे। इंट्रोडक्शन मूं अवां जी ख़िदमत में पेश कयो। हींअर असां सभ खां पहिरीं सिंधी नात मोहम्मद इमरान अनवार क़ादरी साहब खां ॿुधंदासीं। जी जनाब। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह। न है ताकत मुँह में माली सिगोवर या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। पुकारिया तो पुनल तो खे खड़ी हथड़ा मदीने में। पुकारिया तो पुनल तो खे खड़ी हथड़ा मदीने में। बदी बाहों करिया दाहों तुझे दरिया रसूल अल्लाह। बदी बाहों करिया दाहों तुझे दरिया रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। तुझो बानो अकेलो आ सिवा तुझे नबियों जो। तुझो बानो अकेलो आ सिवा तुझे नबियों जो। नगी लग पाल तू है करम कर या रसूल अल्लाह। नगी नग पाल तू आहे करम कर या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। असा तुझा बचा तुझा अमर तुझी अबू तुझो। असा तुझा बचा तुझा अमर तुझी अबू तुझो। अची वंज रात ॾियो आका मुझे घर या रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह। न है ताकत मुँह में माली सिगोवर या रसूल अल्लाह। माशाअल्लाह मोहम्मद इमरान साहब अवां जी महिरबानी, अवां बहितरीन नात शरीफ़ पेश कई। नाज़रीन, हींअर असीं अल्लामा साहब सां गुफ्तगू जो आगाज़ करियूं था हज़रत इमाम हसन मुजतबा जी विलादत जे मुतअल्लिक़। हज़रत इमाम हसन मुजतबा जो नसबी तारुफ़ पेश करियो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन जो नालो मुबारक हसन आहे ऐं साईं जिन जी कुनियत तक़ी सैयद रैहानतुर रसूल सिबत रसूलुल्लाह। थोरो तर्जुमो ॿुधाईंदा हलो ताकी नाज़रीन खे ख़बर पए त इहे नाला छो अता कया विया आहिनि, जो सबबु छा हो। सुभान अल्लाह। सैयद यानी सरदार। इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जी कुनियत मुबारक अबू मुहम्मद आहे ऐं इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जा इहे अलक़ाबात आहिनि। सैयद यानी सरदार, सिबत रसूलुल्लाह यानी हुज़ूर अलैहि सलातु सलाम जो ॾोहिटो, रैहानतुर रसूल यानी हुज़ूर अलैहि सलातु सलाम जो गुल मुबारक। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला जो मुबारक नालो हसन आहे
ऐं इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जी कुनियत अबू मुहम्मद आहे। इमाम हसन रज़ी अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॾोहिटा आहिनि। उन जे करे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला खे इहो लक़ब ॾिनो वियो आहे सिबते रसूलुल्लाह। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हसन सां मोहबत फ़रमाइनि था। इन हवाले सां इमाम हसन मुश्तबा जे वालिद साहब जो नालो हज़रत अली करमल्लाहु करीम अली इब्न अबी तालिब बिन अब्दुल मुत्तलिब। इमाम हसन मुश्तबा जी वालदा मोहतरमा जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जन्नती औरतुनि जे सरदार बीबी सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बिन्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾी वॾी हस्ती जंहिंजी अम्मा सां जो ताल्लुक़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां हुजे, जंहिंजे बाबे जो ताल्लुक़, इहे ॿई ताल्लुक़ वञी करे हज़रत अब्दुल मुत्तलिब ताईं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾाॾे मुबारक सां वञी करे मिलनि। एॾी बाबरकत हस्ती जे बारे में गुफ़्तगू थी रही आहे। अवां ॿुधी रहिया आहियो, यकीनन तमामु वॾी सआदतुनि जी ॻाल्हि आहे। अवां सां कलाम जो सिलसिलो जारी रहंदो इंशाअल्लाह तबारक व तआला। हीअं वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। नाज़रीन, असां हिकिड़े नंढड़ी साही जी तरफ़ वञूं पिया, ब्रेक वठी वठूं, उनखां पोइ मोटी था अचूं ऐं गुफ़्तगू जो सिलसिलो उतां ई शुरू कंदासीं जितां छॾियो आहे। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, हिकु भेरो वरी भलीकार 15 रोज़ो रमज़ान मुबारक जूं बाबरकत घड़ियूं, सहरी जा पुरकैफ़ लम्हात ऐं अहिड़े लम्हात में ज़िक्र अहल बैत ऐं अहल बैत जा बि सरदार, जन्नती जवाननि जा सरदार इमाम हसन मुजतबा, इन्हनि जा औसाफ़ ॿुधण जे लाइ अॼु तव्हां वेठा आहियो। अल्लाह पाक अव्हांजो वेहण पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। जी अलम साहब, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे घराणे सां ताल्लुक़ रखण जे करे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी ज़ात बाबरकात वॾी कमालात जी हामिल शख़्सियत आहे। इमाम हसन मुजतबा जी सखावत जे मुतालिक़ कुझु बयानु फ़रमायो। सुभान अल्लाह। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला जो सखावत जा पेकर हुआ। ॾींहं में कॾहिं कॾहिं त 10-10 हज़ार दरहम सखावत फ़रमाईंदा हुआ, ग़रीबनि जी मदद कंदा हुआ। हिकु भेरो हिकु माण्हू आयो जेको मस्जिद शरीफ़ में अल्लाह ताला खां 4000 जो दिरहम जो सवाल करे पियो, या अल्लाह मूंखे 4000 दिरहम अता फ़रमा, या अल्लाह मूंखे 4000 दिरहम अता फ़रमा। कुझु देरि खां पोइ इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला घर विया, घर मां वापसी आया, 4000 दिरहम उन माण्हूअ खे पेश कयनि ऐं चवनि त तो अल्लाह खां ई 4000 दिरहम घुरिया ऐं मूंखे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे, मूं तव्हां वटि पेश कया आहिनि, ही मुंहिंजे तरफ़ां हदियो आहे, तोहफ़ो आहे तव्हां लाइ। त इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला सखावत जा पेकर हुआ, इंतिहाई सख़ी हुया। यानी पाण वटि माल कोन सम्झंदा त मूं वटि माल हुजे, जेको माल हूंदो हुओ राह ख़ुदा में ख़र्च कंदा हुआ। इंफ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह, सुभान अल्लाह। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला 2 मरतबा राह ख़ुदा में सॼो माल तक़सीम कयो ऐं हिकु भेरो अधु माल तक़सीम कयो आहे। इहे मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि त इमाम हसन राह ख़ुदा में 2 चकर पूरो जो पूरो माल ख़र्च कयो आहे ऐं 1 चकर अधु माल ख़र्च कयो आहे। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला हिल्म जा बि पेकर हुआ। हिल्म छाखे चइबो आहे, थोरो वज़ाहत करियो ताकी असांजे ॾिसो अरबी जा अल्फाज़ इस्तेमालु कंदो, नाज़रीन केतिरी कंहिंखे ख़बर आहे कंहिंखे न आहे। हिल्म यानी जी जी हिल्म यानी बर्दाश्त करणु, यानी पंहिंजे जलालत बुर्दबारी ऐं हिकु बहादुरी चइजे त हिल्म जा पेकर हुआ, बहादुर हुया, हर शइ खे तदब्बुर सां सोचींदा हुआ, ग़ौर फ़िक्र कंदा हुआ ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश में पलिया ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी तालीमात आहे उनखे अॻिते इमाम हसन पहुचायो। हिकु भेरो हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा पंहिंजे प्यारे पुट खे चयो त ए हसन तूं बयानु छो नथो करीं? त इमाम हसन रज़ी अल्लाह ताला चयो त मूंखे हया अचे थो, यानी तव्हांजी मौजूदगी में मूंखे हया अचे थो। पोइ हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा फ़रमायो त तूं बयानु कर ऐं मां तव्हांखे इजाज़त ॾियां थो ऐं तव्हां अल्लाह जी रिज़ा लाइ कुझु बयानु कयो। उनखां पोइ इमाम हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा अहिड़ी जॻह ते विया जिथे इमाम हसन न पिया ॾिसनि त हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा जी ज़ियारत थिए ऐं हज़रत अली मुर्तज़ा अहिड़ी जॻह ते वञी करे इमाम हसन खे ॾिसणु लॻा त इमाम हसन इंतिहाई फ़सी ऐं बलीग़ ज़बान सां मुबारक गुफ़्तगू फ़रमाई आहे ऐं उन ते हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा इंतिहाई ख़ुशि थिया। माशाअल्लाह तबारक व तआला। नाज़रीन ॿुधी रहिया त इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला खे अल्लाह पाक तमामु घणे औसाफ़ सां, सिफ़तुनि सां, फ़ज़ीलतुनि सां नवाज़ियो। इमाम हसन मुजतबा जो
नालो शब्बर ऐं इमाम हुसैन अली मक़ाम जो नालो शब्बीर बि आहे। इन जी वजह तस्मिया छा आहे? इहो नालो छो रखियो वियो? इन नाले रखण जो सबबु छा आहे? जॾहिं हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला जी विलादत थी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुबारक घुटी ॼणा आया हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला खे, ऐं हज़रत अलीउल मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा खां पुछियाऊं त तव्हां हिन जो नालो छा तजवीज़ कयो आहे? हज़रत मौलाए काइनात अलीउल मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा फरमायो त मूं नालो तजवीज़ अञा नाहे कयो, पर बहितर अगरि सम्झो त हरब नालो रखो। पोइ हज़रत आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां वहीअ जो इंतज़ारु कयां थो। कुझु ई देरि थी, हज़रत जिबरील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम नाज़िल थिया ऐं हज़रत जिबरील अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु साओ कपिड़ो हुयो, उन में हिकिड़ो नक्श हुयो, मुनक़श हुयो नालो। उहो नालो जॾहिं आका अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ियो त उन ते शब्बर लिखियलु हो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको भाउ आहे हारून, हज़रत हारून जो जेको वॾो पुटु आहे उनजो नालो शब्बर आहे, ऐं शब्बर खे अरबीअ में हसन चवंदा आहिनि। इन जे करे इमाम हसन जो नालो इमाम हसन रखियाऊं। जी अल्लाह साहब, इमाम हसन मुश्तबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जा औसाफ़, जी अहिड़ियूं सिफ़तूं जेके आम इंसान में न हूं, बयानु फरमाईंदा। हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले सां हज़रत सैयदना अबू बकरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त हिकु भेरो आका अलैहिस्सलातु वस्सलाम मिंबर शरीफ़ ते वेठा हुआ त आका अलैहिस्सलातु वस्सलाम केॾीमहिल हज़रत सैयदना हसन खे ॾिसनि पिया, केॾीमहिल माण्हुनि सां मुखातिब थी करे गुफ़्तगू फरमाइनि पिया। कुझु वक़्तु गुज़रियो, उन खां पोइ आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हीउ जेको मुंहिंजो पुटु आहे हसन आहे, इहो सरदार आहे, वाह, ऐं इहो जन्नती जवाननि जो सरदार आहे, माशाअल्लाह, ऐं इहो दुनिया में मुंहिंजो गुल आहे। वाह। उन खां अलावा हज़रत सैयदना अबू बकरा रज़ियल्लाहु ताला जी हिकिड़ी ॿी बि रिवायत आहे त हज़रत अबू बकरा फरमाइनि था त आका अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु भेरो वञी रहिया हुआ त मां ॾिसां पियो त हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी तरफ़ वञी रहिया हुआ, ऐं हज़रत इमाम हसन खे खयो अथनि। उन खां पोइ पंहिंजी मुबारक ज़बान हज़रत सैयदना इमाम हसन जे वात में मुबारक में विधी अथनि। उन खां पोइ 3 मरतबा फरमायो अथनि त या अल्लाह, मां हिन सां मोहबत कयां थो, तूं बि हिन सां मोहबत कर। या अल्लाह, मां बि हिन सां मोहबत कयां थो, तूं बि हिन सां मोहबत कर, ऐं जेको हिन सां मोहबत करे तूं हुनखे पंहिंजो महबूब रखे। त जॾहिं अहिड़ियूं फ़ज़ीलतूं हज़रत सैयदना इमाम हसन खे मिलनि त क़ुर्बान वञूं त इमाम हसन जा जेके औसाफ़ आहिनि, जीअं हिल्म, बुर्दबारी, तदब्बुर, जीअं तव्हां ॾिठो हूंदो त हज़रत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला जे हवाले सां आका अलैहिस्सलाम फरमायो त हीउ ॿिनि गुरोहनि जो सुलह कराईंदो, मुस्लमाननि जे ॿिनि गुरोहनि में, ॿिनि मुस्लमाननि जे ॿिनि गुरोहनि जो सुलह कराईंदो। ऐं हज़रत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक़्त में जंहिंमें हज़रत अमीर माविया जो बि हिकु लश्कर हुयो ऐं हज़रत इमाम हसन जो बि लश्कर हो, उन वक़्त में पाण सुलह फरमायुनि। यानी अगरि इन मुस्लमान जा पाण में झेड़ा पइजी विया, जी, उन्हनि झेड़नि खे ख़तमु इमाम हसन मुजतबा कयो, ऐं इमाम हसन मुजतबा कयो। ऐं जेकी ख़िलाफ़त राशिदा जंहिंखे चइजे, जेकी 30 सालनि ते मबनी हुई, उन में हज़रत इमाम हसन 6 महीना ख़िलाफ़त राशिदा में शामिल थियनि था। आम तौर ते असां ॿुधो आहे त ख़िलाफ़त राशिदा में 4 ख़लीफ़ा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पहिरियों ख़लीफ़ो, ॿियो हज़रत उमर फारूक, टियों उस्मान गनी, चौथों मौला अली। पर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण फरमायो त मूंखां पोइ ख़िलाफ़त 30 साल आहे। उन 30 सालनि मां मौला अली जो दौर मुबारक जिते ख़तमु थिए थो, अञा बि 6 महीना बचनि था। उहे 6 महीना इमाम हसन मुजतबा जा इन में काउंट कंदासीं त पोइ ख़िलाफ़त राशिदा जा 30 साल पूरा थिया। यानी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾिनल बशारत मुबारक मुताबिक़ 30 सालनि जी ख़िलाफ़त में 50 ख़लीफ़ा इमाम हसन मुजतबा बि ख़िलाफ़त राशिदा में शामिल आहिनि। जी जी, त इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला ने सुलह कराई, ऐं इन सुलह जी बरकतूं केतिरियूं मिलनि थियूं त अगरि दुनिया में को बि कमु करे थो त अल्लाह ताला हुनखे उहा नेमत अता करे थो, दुनिया में बि अता करे थो, ऐं कुझु खे वरी दुनिया में नथो नेमत अता करे त आख़िरत में अता करे थो, कुझु खे दुनिया में बि अता करे थो ऐं आख़िरत में बि अता करे थो। त हज़रत सैयदना इमाम हसन जी इहा जेकी सुलह वारी जेको मामिलो आहे, इन मुस्लमाननि जे हिकु वॾे झेड़े खां बचायो, मुस्लमाननि खे हिकु वॾे झेड़े खां, वॾे फितने खां बचायो। त इहा हिकिड़ी बिशारत आहे त जॾहिं क़ुर्बे क़यामत में हज़रत सैयदना इमाम मेहदी जो नुज़ूल थींदो त हज़रत इमाम मेहदी हज़रत इमाम हसन जी औलाद मां हूंदा, माशाअल्लाह। ऐं हज़रत इमाम मेहदी जे वक़्त में शींहं ऐं ॿकरी गॾु पाणी पीअंदा। वाह, यानी एतिरो इंसाफ़ थी वेंदो।
यानी इहा हिकु नेमत ऐं इहो हिकिड़ो बदिलो अलाह तबारक व ताला इमाम हसन खे फ़रमाए थो त इमाम हसन जी औलाद मां हज़रत इमाम मेहदी जो नुज़ूल थींदो। नाज़रीन, गौसुल अग़यास काइनात में टोटल 3 थींदा, जंहिंमां 2 थी चुका, 3 पोइ थियनि। गौसुल अग़यास उहे यानी तमामु वक़्त जा जेके हर दौर में हिकिड़ो गौस हूंदो आहे, उन जे हेठां अबदाल 40 हूंदा आहिनि, उनखां पोइ हर शहर ते हिकिड़ो कुतुब हूंदो आहे। हीअ वलियनि जा दरजात आहिनि। असरार ख़ज़ीना हैदरी किताब में हज़रत सैयदना सुल्तानुल आरिफ़ीन रहमतुल्लाह ताला अलैह ख़ज़ीना हैदरी किताबनि जो फ़ारसी में उन में 150 वलियनि जा क़िस्म लिखिया आहिनि, औलिया इकराम जा 150 क़िस्म लिखिया आहिनि। त 150 क़िस्मनि जा उन जा रुतबा आहिनि औलिया जा, जंहिंमां वॾे में वॾो आख़िरी रुतबो आहे गौस। ऐं हर ज़माने में हिकिड़ो गौस जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं इन गौसनि जो बि गौस थींदा आहिनि, उहे आहिनि कुल 3। पहिरियों गौसुल अग़यास इमाम हसन मुजतबा आहिनि। जेके बि काइनात में गौस थींदा उन सभिनी जो वॾो गौसुल अग़यास इमाम हसन। ऐं ॿिया गौसुल अग़यास थिया आहिनि सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी, उहे आहिनि इमाम हसन जी औलाद मां। उनजी वालिदा मोहतरमा इमाम हुसैन जी औलाद मां आहे, उनजो वालिद साहिबु इमाम हसन मुजतबा मां आहे। इहो दर्जो बि इमाम हसन मुजतबा खे अल्लाह पाक अता फ़रमायो त गौसुल अग़यास जा 3 रुतबा इमाम हसन खां शुरू, ॿियो सैयदना गौस आज़म, इहे बि इमाम हसन जी औलाद मां। ऐं 3 जेके गौसुल अग़यास थींदा उहो इमाम मुहम्मद नालो हूंदो ऐं उर्फ़ उनजो आहे इमाम महदी, उहे बि इमाम हसन मुजतबा जी औलाद मां हूंदा। इहे 3 गौसुल अग़यास जी निस्बत जेका आहे सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मनसूब आहे। अल्लाह पाक इहा इज़त उन्हनि खे अता फ़रमाई आहे। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु शार्ट कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, इहा गुफ़्तगू जारी रहंदी इमाम हसन मुजतबा जे मौज़ू ते। अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां बि थोरो कमकार जेकॾहिं आहे अव्हां जे इलाइक़े में वक़्तु आहे त सहरी जे लम्हात में का चांहि या पाणी वग़ैरह कुझु पी वठो, जल्दी फ़ारिग थी अचो। असां जल्दी वापसि वरूं था। ॾिसंदा रहो सिंध TV। मोस्ट वेलकम नाज़रीन। 15 रोज़ो अॼु इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला जो मौज़ू ज़ेर बहस आहे ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध TV जी सहरी नशरियात जो प्रोग्राम पैगाम रमज़ान। अल्लामा मुजीबुर रहमान डाहिरी साहब महवे गुफ़्तगू आहिनि। जी अल्लामा साहब, नबी करीम अलैहिस्सलाम इमाम हसन जे मुजतबा रज़ी अल्लाह ताला जे मुतालिक़ कुझु फ़रामीन नबी करीम अलैहिस्सलाम जन खे जेके अताऊं फ़रमायूं, इमाम हसन मुजतबा जे मुतालिक़ कुझु गुफ़्तगू फ़रमायो। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला खे आका अलैहिस्सलाम फ़रमायो इब्नी, यानी मुंहिंजो पुटु। ऐं हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला खे जीअं मूं पहिरियों गुफ़्तगू कई त घुटी बि हुज़ूर अलैहिस्सलाम अता फ़रमाई आहे ऐं पंहिंजो पुटु अता फ़रमायो आहे। उन खां अलावा हज़रत सैयदना घुटी मां मुराद छा आहे, थोरो वज़ाहत घुटी मां मुराद इहो त जेकी सभ खां पहिरियों जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे त ॿार खे तहनीक चवंदा आहिनि ऐं घुटी चवंदा आहिनि, यानी सिंधी में उनखे दुको चवंदा आहियूं। दुको चवंदा आहिनि। उहो दुको ॾिनो यानी पंहिंजो लुआब दहन हुज़ूर अलैहिस्सलाम हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा जी मुबारकबाद। नाज़रीन, ते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि मां वञा पेश कंदुमि, इन ते तवजो कजो। मूं अक्सर इहो ॾिठो आहे त का बि औरत घर में ईंदी आहे, ॿारु ॼमियल आहे, पंहिंजे वात जो पाणी कढी करे उन ॿार जे वात में विझंदा आहिनि। ख़बरदार यादि रखिजो, पंहिंजे ॿार खे जेका दुको आहे न, दुको उर्दू में घुटी चवंदा आहिनि, उहो विझो। जीअं ॿारु ॼमियो, ॼमण सां ई कंहिं बुज़ुर्ग अलाह वारे नेक वली जेकॾहिं उहो बि नाहे त पोइ कंहिं आलिम दीन ॾेन खे ॿार खे खणी वञो। बहितर तरीक़ो इहो आहे त उहो वात पंहिंजे में खारक खजूर उहा विझी उनखे चॿाड़े नरम थी वञे, उहा खणी ॿार जे तारू सां मथे तारू सां टच करे छॾियो त उहो ॿारु उनखे चूसणु शुरू कंदो। इनखे दुको चइजे, इनखे घुटी चइजे उर्दू में। इहो कंहिं छो त इहो पहिरियों असरु आहे। हिकु त रत जो असरु हूंदो आहे, ॿियो जेका दुको आहे न उनजो वॾो असरु थींदो आहे उमिरि भर जे लाइ। जंहिंजी वात में जंहिंमें वात जो पाणी ॿार जंहिंमें वियो, सॼा औसाफ़ ओड़ा ई थींदा। ख़बरदार का बद अख़लाक औरत अचे, जहिड़ेकार औरत अचे, ख़ासि तौर ते औरतूं तकड़ि कंदियूं उनखे घर में ॿार ॼावा अचण सां खणी वात में विझंदसि, एहतियात कयो। अहिड़ी औरत जेका नेक पारसा ख़ुशि अख़लाक हुजे, उन जी घुटी
बाक़ी ॿिए कंहिंखे घुटी या दुको ॾियण जी इजाज़त न ॾियो। पहिरीं त को बुज़ुर्ग अलाह वारो तव्हांजे इलाइक़े में आहे त उन्हनि जे तरफ़ां उनजे वात मां इहो चवाड़े करे ॾियो। न आहे न कोई बि, तव्हां ॾिसो त कोई ख़ुशि अख़लाक़ न आहे त पोइ उनजो बहितर तरीक़ो आहे तव्हां माखी खणो, असली माखी, उहा कंहिं शइ में विझी इन जे वात में लॻाए छॾियो, बसि पोइ कंहिंजी घुटी न ॾियो, यानी कंहिंजे दुको इन जे वात में न विझो। विझोसि त उनजो असरु थींदो, जहिड़े जो पियो ओड़ो ई ॿार ते असरु थी वेंदो। हाणे अंदाज़ो लॻायो त इमाम हसन मुजतबा रज़ी अलाह ताला अन्हु जन जी ज़ात अक़दस जे वात में पहिरीं जेकॾहिं वियो आहे त तमामु नबियनि जे इमाम जे वात जो पाणी वियो आहे, त अंदाज़ो लॻायो त उनजो शान छा हूंदो। जी सुभान अल्लाह। साईं अर्ज़ु पियो कयां त इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला खे दुको हुज़ूर अलैहिस्सलाम अता फरमायो। उन खां पोइ हज़रत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला जी जेकी सीरत आहे उन में आका अलैहिस्सलाम जी सां शबीह मिले थी, यानी आका अलैहिस्सलाम जो जेको मुबारक जिस्म आहे, जिस्म जो मुबारक हिसाब किताब आहे, हिसाब जेको सूरत मुबारक आहे, मथे खां वठी चेल मुबारक ताईं बिल्कुलु नबी करीम अलैहिस्सलाम जन जी कापी हुआ। इमाम हसन मुजतबा जो जेको आवाज़ हो न, उहो बि हुज़ूर करीम अलैहिस्सलाम सां मुशाबित रखंदो हो। नबी करीम अलैहिस्सलाम अखियूं इमाम हसन मुजतबा जो हुज़ूर वांगुरु हुयूं, नक हुज़ूर वांगुरु हुयो, चप मुबारक हुज़ूर वांगुरु हुआ, कन मुबारक हुज़ूर वांगुरु आहे। इवन सॼो चेहरे जी जेका बनावट आहे न, इहा अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबा हुई, यानी उन जहिड़ी। तव्हां ईअं सम्झो त नबी करीम अलैहिस्सलाम जो बचपन कंहिं ॾिठो, इमाम हसन खे कंहिं ॾिठो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जन सां चेल ताईं मुशाबित सॼी जी सॼी हुज़ूर करीम अलैहिस्सलाम सां, ऐं चेल खां पेरनि ताईं जेकी मुशाबित आहे उहा इमाम हुसैन अली मक़ाम में हुज़ूर साईं सां हुई, यानी चेल मुबारक ताईं नबी करीम अलैहिस्सलाम सां मुशाबित इमाम हसन मुजतबा जी, ऐं चेल मुबारक खां हेठि इमाम हुसैन अली मक़ाम जी निस्बत रसूल करीम अलैहिस्सलाम सां हुई। नबी करीम अलैहिस्सलाम जन खां जेके फरमुदात आहिनि, अहादीस मुबारका, इमाम हसन मुजतबा जेका रिवायत अहिड़ी पेश कयो जेका हुज़ूर अलैहिस्सलाम खां पाण मरफ़ूअन रिवायत कई हुजऊं, जे ख़ासि तौर ते ज़कात जे मुतालिक़, उशुर जे मुतालिक़, जो नबी करीम अलैहिस्सलाम जन पाण इमाम हसन मुजतबा फरमाईंदा त मां नंढड़ो हुयुमि त उशुर जूं कुझु ज़कात जूं खारकूं आयूं बैतुल माल में, त मां नंढड़ो हुजण जे करे उहा खार खे खणी करे वात में विधो। नंढड़ो ॿार हूंदो, हुनजी आदत हूंदी, जेका शइ हथ में ईंदी वात में विझंदो, त मां वात में विधी त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जन पंहिंजी आंगुर मुबारक मुंहिंजे वात में विझी करे खार कढी ऐं इरशाद फरमायो त हसन असां हाशिमी आहियूं, असां ते ज़कात जो माल जाइज़ न आहे। इहा रिवायत नबी करीम अलैहिस्सलाम जन खां पाण मरफ़ूअन रिवायत इमाम हसन मुजतबा कई आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जन असां हाशिमिन खे, यानी कि हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो बाबू हज़रत अब्दुल्ला जो बाबू अब्दुल मुत्तलिब जो बाबू हज़रत हाशिम, उनजी औलाद खे सॾियो वेंदो आहे हाशिमी। हाशिमिन ते ज़कात ॾियणु जाइज़ न आहे। इहा रिवायत इमाम हसन मुजतबा डायरेक्ट हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जन जी ज़ात अक़दस सां। इमाम हसन मुजतबा जो हिन दुनिया मां लाॾाणो हज़रत सुन्ना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला खे ज़हर ॾिनो वियो, ऐं हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा केतिरा दफ़ा ज़हर ॾिनो? 7 दफ़ा इमाम हसन खे ज़हर ॾिनो वियो। ऐं हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला जी इहा वसियत हुई त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछियो वञे त अगरि मूंखे इजाज़त मिली वञे त मां तदफ़ीन मुंहिंजी जेकी आहे उहा अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर में थिए। पोइ जॾहिं इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला जो विसाल थियो त इमाम हुसैन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछणु वञनि पिया त इन ते मरवान चयो त मां हिते हरगिज़ तदफ़ीन करणु कोन ॾिनसि। पोइ इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला इमाम हसन रज़ियल्लाहु ताला जी तदफ़ीन अम्मा बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी। नाज़रीन, त मां हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां, मरवान इस्लाम जो हिकु बुछड़ो किरदारु, जंहिं इस्लाम जे अंदरि फितना विधा, जंहिं इस्लाम खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो, उहो बदनसीब मरवान हो, मरवान बिन हकम। इंतिहाई बदनसीब किरदारु आहे। इन इमाम हसन मुजतबा जी ज़िंदगी मुबारक में ॾाढो तनक़ीद ऐं ॾाढो ईअं सम्झो बुरो वर्ताव जेकॾहिं कयो त इन मरवान कयो, ऐं आख़िर में बि उन इमाम हसन मुजतबा ते इहा तनक़ीद कई। हक़ीक़त ॻाल्हि छा हुई? हक़ीक़त इहा आहे त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जन पाण फरमायो त मुंहिंजो जेको हीउ बीबी आयशा जो हुजरो आहे, छो त इहो जेको गुंबद ख़ज़रा नज़र थो अचे न,
इहो हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बीबी घरवारी बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हरम पाक आहे, यानी जो कमरो मुबारक आहे। साईं जन जूं 11 घरवारियूं आहिनि, हर हिकु घरवारी जो अलॻि हुजरो मुबारक, अलॻि घर हुयो। हीउ जेको हुयो बीबी आयशा सिद्दीक़ा जो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण अॻु में ई इहा ग़ैब जी ख़बर अता फ़रमाए छॾी त इन घर में हिकु मुंहिंजी क़बर मुबारक थींदी, ॿियो अबू बकर सिद्दीक़, टियों उमर फारूक ऐं चौथी क़बर जेका आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी थींदी। इहे चारुनि 3 तुरबतूं ठहियल आहिनि। चौथी क़बर मुबारक हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं ईंदा, उहा अञा ताईं हयात आहिनि, उन्हनि खे जॾहिं वफ़ात थींदी उनजी तुरबत हिते ठहंदी। तक़दीर जो फ़ैसिलो त ईअं ई हो, पर हिते दफ़न थियण जी इजाज़त मरवान बदनसीब बदबख़्त रोकियो, रुकावट विधी ऐं इमाम हसन मुश्तबा खे इमाम हुसैन अली मक़ाम जन्नतुल बक़ी में दफ़न कयो। इहो ज़हर जेको आख़िरी ॾिनो वियो, इन जे मुतालिक़ जेके इशारा आहिनि उहे कहिड़ी तरफ़ वञनि था पिया? इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी आख़िरी जेको ज़हर ॾिनो वियो, इन जे बारे में आख़िरी ज़हर खारकुन में ॾिनो वियो। खारकन में इमाम हसन मुश्तबा जो जेको विसाल मुबारक थिए थो, उहा शहादत थिए थी, इन खारकुन में ज़हर ॾिनो वियो। हाणे हिते ॿ मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हिकु घरवारी आहे जादा बिन अशआस, कुझु रिवायतुनि में आहे त उन इहो ॾिनो, ॿी रिवायत में इहो आहे जंहिंमें इमाम हसन मुश्तबा पाण इमाम हुसैन अली मक़ाम पुछण आया, छो त जॾहिं आख़िरी ज़हर ॾिनो वियो न इमाम हसन मुश्तबा खे, त उहो एॾो ख़तरनाक ज़हर हुयो जो उन ज़हर सां इमाम हसन मुश्तबा जो जेरो मुबारक बि टुटी पियो ऐं उल्टी सॼी रत जी अचे पई। ऐं उन रिवायत में आहे त जेरो टुकड़ा टुकड़ा थी करे उल्टी जे ज़रिए सां उल्टी में ॿाहिरि निकिरी आयो। एॾो ज़ुल्म कयो वियो। अल्लाह पाक रहम फरमाए। इमाम हसन मुश्तबा खां जॾहिं इमाम हुसैन अली मक़ाम अचे पुछियो, अता ॿुधाए त तोखे ज़हर कीअं ॾिनो आहे? तारीख़ साज़ जुमिला इमाम हसन मुश्तबा जा, एॾी बुरदबारी, एॾो तदब्बुर, एॾो उम्मत खे फितने खां बचाइण जी सोच। फरमायो त अदा इमाम हुसैन खे इमाम हसन मुश्तबा आख़िरी जुमिला जेके ॿुधाइनि था, अदा जेकॾहिं मुंहिंजो गुमान जंहिंमें आहे वाक़ई उन मूंखे ज़हर ॾिनो आहे त पोइ अल्लाह खां वधीक कोई इंतक़ाम वठण वारो न आहे, मुंहिंजो रब उन खां बदिलो वठंदो। पर जेकॾहिं जंहिंमें मुंहिंजो गुमान आहे ऐं मां उनजो नालो वठां ऐं उहो न हुजे त पोइ मां नथो चाहियां त मुंहिंजी ज़रिए मुंहिंजी ज़बान मां कंहिं बेगुनाह खे सज़ा अचे। इहो इरशाद फरमायूं। ऐं इमाम हसन मुश्तबा जो आख़िरी कलाम इमाम हुसैन सां इहो हो। उन रिवायत में जीअं रिवायत में इहो आहे त जादा बिन अशास जेका इमाम हसन मुश्तबा जी घरवारी आहे, उन यज़ीद बदबख़्त जे इशारे ते त मां तोसां निकाह कंदुसि ॾिनो ज़हर, ऐं कुझु रिवायतुनि में त न, इमाम हसन पाण कंहिंजो नालो नाहे वरितो। इहा उनजी बानी हुई जेका जादा बिन अशास जी, जेका अचे करे न इमाम हसन मुश्तबा जे लाइ ज़हर यज़ीद जे तरफ़ां खणी आई हुई ऐं इमाम हसन मुश्तबा खे ॾिनो वियो, जंहिं ते इमाम हसन रहलत फरमाई। नाज़रीन, ॾुखाईंदड़ बाब आहे, अहल बैत सां ज़ुल्म थियो आहे। अल्लाह पाक उन ज़ालिमनि खे ज़रूरु जेको ज़ुल्म कंदो उन सां ज़ुल्म थींदो, बदिलो मिलंदो। अल्लाह पाक असां सभिनी खे अहल बैत जे घराणे जो अदब नसीब फरमाए ऐं बिलख़ुसूस हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आल ऐं हुज़ूर जी असहाब जो पूरो पूरो अदब नसीब फरमाए। बेअदबनि जी सोबत खां अल्लाह पाक पंहिंजी पनाह में रखे। नाज़रीन, जो कि प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो, आख़िर में गुज़ारिशात, महिरबानी करे इहो ॿुधायो अव्हां खे असांजो प्रोग्राम कीअं लॻो। इहो तव्हां किथे ॿुधाईंदो? यूट्यूब असांजो चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, उन ते वञो। इहो असांजो चैनल सब्सक्राइब कयो, सिंध TV HD इस्लामिक। हिते वञी कमेंट्स ॾियो, सब्सक्राइब करे। तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ हौसलो हूंदो, असांजे लाइ एनर्जी हूंदी। ज़रूरु ॾिजो इन उमेद ते त सुभाणे 16 रमज़ान मुबारक ते सुबुह जो सेरी जो वक़्तु हूंदो, साॻिए वक़्त ते असां हूंदासीं, तव्हां हूंदासीं, मोहबतुनि जो मैदान हूंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला बहितरीन महफ़िल सजंदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। आख़िर में मां थोराइतो आहियां अवां सभिनी जो ऐं क़ारी फैसल महमूद वड़ाइच साहिब जो, अल्लामा मुजीबुर रहमान डाहिरी साहिब जो, मोहम्मद इमरान क़ादरी साहिब जो, अनवार क़ादरी साहिब जो, ऐं आख़िर में वेंदे वेंदे मां गुज़ारिश कंदुमि पहिरियों भेरो मोहम्मद मिनआम त हू नाज़ शरीफ़ पढ़ंदा, पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हर वाक़या जो दो करम है शहे
بتہا تیرا نہیں سنتا ہی نہیں مانگنے والا تیرا واہ کیا جود و کرم میں تو مالک ہی کہوں گا کہ ہوں مالک کے حبیب میں تو مالک ہی کہوں گا کہ ہوں مالک کے حبیب یعنی محبوب محب میں نہیں میرا تیرا واہ کیا جود و کرم اور آقا تیرے ٹکڑوں پہ پلے غیر کی ٹھوکر پہ نہ ڈال تیرے ٹکڑوں پہ پلے غیر کی ٹھوکر پہ نہ ڈال جھڑکیاں کھائیں کہاں چھوڑ کے صدقہ تیرا جھڑکیاں کھائیں کہاں چھوڑ کے صدقہ تیرا نہیں سنتا ہی نہیں مانگنے والا تیرا واہ کیا جود و کرم اللہ جی نعمتم جو انعام رمضان سلام رمضان سلام رمضان